अव्हां जूं टे मावरूं आहिनि, जीजल माउ, धरती माउ ऐं ॿोली माउ। सिंधी ॿोली हर जाइ ते ॻाल्हायो, घटि में घटि सिंध में जिते बि आयो। लेती लेतीअ जे वक़्तु दुकान ते चढ़ंदे, बाज़ार में वेंदे, ख़रीदारी कंदे ॿोली सिंधी ॻाल्हायो। त सिंध में रहंदे जेकॾहिं कोई माण्हू सिंधी ॿोली नथो ॻाल्हाए सघे त पसमांदा उहो चए त पंहिंजे दुकान जो नालो सिंधीअ में लिखायो, बिल, कैश, मोमा वग़ैरह वग़ैरह सिंधीअ में प्रिंट करियो। त तव्हांजे सिंधी ॿार खे सिर्फ़ु सिंधीअ जो मज़मून पढ़ाईंदड़ सिंधी उस्ताद न घुरिजे, उनखे फिज़िक्स पढ़ाईंदड़ उस्ताद जी बि मादिरी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे, उनजे रियाज़ी पढ़ाइण वारे उस्ताद जी बि मादिरी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे, उनखे समूरा मज़मून पढ़ाइण वारनि उस्तादनि जी मादिरी ॿोली फ़क़ति सिंधी हुजणु घुरिजे। आदमशुमारी थिए थी या का बि सर्वे थिए थी, उन में बि ॿोली सिंधी लिखायो। सिंधी लिखाईंदव त पाण मिड़ी मुठ थींदासीं, हिकु थींदासीं, वरना हिकु हिकु थी वेंदासीं। मोबाइल में, मैसेज में, सोशल मीडिया जी पोस्ट में सिंधी ॿोलीअ खे स्पेस ॾियो। सुहिणी ॿोली आहे, प्यारी ॿोली आहे, मिठी ॿोली आहे, लतीफ़ जी ॿोली आहे। फ़ख्र सां, एतमाद सां, प्यार सां, मोहब्बत सां, दिल सां, बेसाख्ता, दीवानावार सिंधी आहियो त सिंधी ॻाल्हायो।